घणे खए छप्पर खजे। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदाणी अॼु हिन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाए रही आहियां। घणे खए छप्पर खजे, इन पहाके जो मतिलबु आहे घणा माण्हू मिली करे जॾहिं पाण में कमु कंदा आहिनि त मुश्किल सां मुश्किल कमु बि आसान थी वेंदो आहे। घणे खए छप्पर खजे, घणे खए जो मतिलबु आहे घणा माण्हू मिली करे कमु कनि। ऐं छप्पर खजे यानी छप्पर जहिड़ो जेको भारी सां भारी थींदो आहे उन खे बि उहो बि खजिजी वञे। घणे खए छप्पर खजे यानी जॾहिं सभु मिली करे कमु कंदासीं त असांखे कामयाबी ज़रूरु मिलंदी ऐं मुश्किल सां मुश्किल कमु बि असां करण में कामयाबु थी वेंदासीं। घणे खए छप्पर खजे। हाणे तव्हांजी ज़िंदगीअ में इहो तजुर्बो वरितो हूंदो, जॾहिं पाण को बि कमु मिली करे कंदा आहियूं, हिकु टीम वर्क कंदा आहियूं त असांखे कामयाबी वधीक जल्दी मिली वेंदी आहे, सवली मिली वेंदी आहे ऐं उन कामयाबीअ में रूहानी आनंद ईंदो आहे। घणे खए छप्पर खजे, मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल।